अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। लगातार बारिश सबब कराची में सैलाबी सूरत हाल, कुछ इलाइक़ा पानी हेठ, रोड पानी में बुडी विया, ट्रैफिक दराम बराम, निज़ाम ज़िंदगी मुअत्तिल थी वियो। शाहराह फैसल जूं कई जगहियूं पानी हेठ, घणनि इलाइक़नि में पानी घरनि अंदर, कुछ इलाइक़ा दरिया बणिजी विया। सैलाबी सूरत हाल सबब कराची जा कुछ रोड ट्रैफिक लाइ बंद कया विया। कराची के सभिनी इलाइक़नि में बरसात, घणनि इलाइक़नि में बिजली गायब, इंटरनेट सर्विस भी मुअत्तिल, घणनि इलाइक़नि में माण्हू नुक़सान खां बची विया पर गाॾियुनि खे नुक़सान रसियो। सिंध जे हैदराबाद, सखर, भिरिया रोड, नौशहर, फिरोज, हालाणी, ठट्टो, बदीन ऐं ॿियनि शहरनि में ज़ोरदार हवा सां गॾु बारिश। घणनि शहरनि में बिजली बंदि, जेका अञा ताईं बहाल न थी सघी आहे, ऐं रोड रस्ता पाणी हेठि। कंहिं भी किस्म की ब्लैकमेलिंग बर्दाश्त न कंदुसि। नवाज शरीफ के फौरन वतन वापस घुराइण खपे। वज़ीर आज़म जो वफ़ाक़ी काबीना में ख्यालन जो इज़हार हुन चयो त नवाज शरीफ के वतन वापस आणण हुकूमत की जिम्मेदारी है। कानूनी कड़ियुनि जो जायज़ो वरितो वञे। काबीना नवाज शरीफ के वापस घुराइण की मंजूरी ॾेई छॾी। इजलास में इतफ़ाक़ थियो त नवाज शरीफ वापस अची केसनि के मुंहुं ॾिए। हुकूमत के घर भेड़ो करण लाइ अपोज़िशन की APC की तैयारी। शहबाज शरीफ की मौलाना फज़लुर रहमान से मुलाकात। अपोज़िशन चयो त मुकम्मल इतफ़ाक़ है त पार्लियामेंट के अंदर ऐं ॿाहिरि जे जमायतुनि खे गॾु करे मुशावरत करे अॻिते वधायो वेंदो। बिलावल भुट्टो ऐं शहबाज शरीफ खां बार बार ॾंगजण खां पोइ बि मौलाना खे चैन नथो अचे। ख़बर न आहे त मौलाना आले शरीफ ऐं आले ज़रदारी हथां इस्तेमालु थींदो रहंदो। फयाज़ चौहान चयो त मुनाफ़िक़त, धोखाधड़ी, ॿ नंबरी ऐं कूड़ नून लीगी क़ाइदीन जी आदत बणिजी वई आहे। शहबाज शरीफ कल्ह क़ौम जे अॻियां वॾा कूड़ ॻाल्हाया। जमियत उलमा इस्लाम के जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद ख़ालिद महमूद सूमरो गुज़िरियल ॾींहुं आलमी मजलिस तहफ़ुज़ ख़त्म नबूअत नवाबशाह डिवीज़न में आयो। तहफ़ुज़ ख़त्म नबूअत के उनवान ते मुशावरत कई ऐं ख़त्म नबूअत के कारकुननि सां मुलाक़ात कई ऐं दुआ पिणु घुरी। नौशहर फिरोज में घर ते हमलो। SSP निसार अहमद चन्ना जो भेणीवियो ऐं भाणेज क़त्ल, हिकु ज़ख़्मी। नौशहर फिरोज वापडा कॉलोनी में 5 खां वधीक हथियारबंदनि SSP निसार अहमद चन्ना जे भेणीवे शोभान अहमद चन्ना के फायर करे थॾे ते मारे छॾियो ऐं संदसि पुटु बाबिर चन्ना, जेको ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो ऐं हिकु ॿियो पुटु ज़ख़्मी थी पियो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।